अस्सलाम वालेकुम संगत जी ॿार मगरिब नमाज़ लाइ निकितासीं त नसी नंगर चौक ते एहतजाज हली रहियो हुयो। असां नमाज़ पढ़ी वरी वापसि आया तीअं त माण्हू जाम जमो थी विया हुआ। यासीन खां एंट्री वरितो। साईं तव्हां छा था चवणी आहियो? आवाज़ कोन थो तेज़ करायो सर आवाज़ न मूं वटि हूंदी आहे बर्फ़ जेका जाम पई करे वेंदो आहियां घर बर्फ़ रखी वेंदो आहियां पोइ वेंदो आहियां त प्रोटेस्ट जारी हूंदो आहे। हिते हिकु मूंखे क्लासमेट मिलंदो आहे जेको मूंसां गॾु पढ़ियो त उहो बि चवंदो आहे मुंहिंजो वीडियो ठाहियो त हुनजी वीडियो ठाहींदो आहियां। असां बि स्टूडेंट जे प्रोटेस्ट में शामिलु थी वेंदा आहियूं। थोरो अॻिते वधंदा आहियूं त यासर ऐं जुनैद उहे बि शामिलु थी वेंदा आहिनि प्रोटेस्ट में। हीअ ॾाढो नारेबाज़ी कंदा आहिनि पोइ थकिजी पवंदा आहिनि पोइ चुप करे वेंदा आहिनि। माशाल्लाह हीअ अधु प्रोटेस्ट खे लीड पियो करे ऐं आवाज़ बि माशाल्लाह लाउडली हुयो। ऐं चाचे बि असांजी प्रोटेस्ट खे लाइक कयो। दुकानदार ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि प्रोटेस्ट ॾिसण लाइ। प्रोटेस्ट जारी हूंदो आहे असांखे थी वेंदो आहे कमु त असां वापसी अची वेंदा आहियूं। अगरि हीउ व्लॉग तव्हांखे पसंदि आयो त लाइक एंड सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। ख़ुदा हाफ़िज़।